Audio Jungle. Audio Jungle. Done. News. नाज़रीन, लालूरोंग में अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त लालूरोंग शहर के ख़ासकेली पाड़े में ट्रैक्टर ट्रैली ते बंजू ढोईंदड़ मज़दूर ॻोठ बुअड़न जो रहवासी 30 वरन जो मुंधन पुट अहमद अली वक्को बंजूअ सां भरियल ट्रैलीअ तां लहण वक़्तु ख़मीस ट्रैलीअ जे हैंगलार में फासण सबबि कल्टी थी ट्रैलीअ हेठां अची वियो। नतीजे में मज़दूर जूं ॿई टंगूं ट्रैलीअ जे टायरनि चढ़ण सबबि चिथजी वियूं। ट्रैक्टर ट्रैलीअ ते मज़दूरी कंदड़ साथियुनि एम्बुलेंस लाइ लालूरोंग PPSI सेंटर जे इंचार्ज डॉक्टर सां एम्बुलेंस ॾियण लाइ राब्तो कयो, पर एम्बुलेंस न हुजण सबबि शदीद ज़ख़्मी मज़दूर खे साथी मज़दूरनि नाज़ुक हालत में हिक कार में लाड़काने जी चांडका अस्पताल मुंतक़िल कयो, पर ज़ख़्मी मज़दूर चांडका अस्पताल जे हासन वारे शोबे में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे धमधणी हवाले करे छॾियो। अहिड़े इतलाह ते ॻोठ बुअड़न में सोग वारी सूरतहाल छांइजी वई ऐं ॻोठ जी हर हिक माण्हूअ जी अखि आली थी वई।